एक मरतबो बुलंद आवाज़ सां दरूद शरीफ मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो रहमत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी ताहिरिल मुतहहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायक जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाही। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमल सां पैदा फरमायो। बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ात मथां, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ़ जे सां अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां सरकार जे मुहाबे ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। लौलाक लमा ख़लक़तल अफ़लाक। ये ज़ात दुनिया में क़ुर्ब जो कदम न फरमाए। अल्लाह ताला कायनात को पैदा न करे। ये उम्मत खुश नसीब उम्मत आहे। हिन उम्मत जो हर उम्मत खां आला ऐं बाला आहे। ही जेको गुज़रियल वाक़ियो गुज़री रहियो, सॼी दुनिया में परेशानी जी हालत हुई। अल्लाह ताला ख़ासि पंहिंजो करम फरमायो। मालिक जो वाइदो आहे प्यारे महबूबनि सां, तुंहिंजी उम्मत मथां एॾो वॾो अज़ाब मां न मोकिलियो। ये बारिश जी तकलीफ़, सैलाब जी तकलीफ़ आम जाम हली रही हुई। पोइ बि जेको ॾमर नाज़िल थियणो हो, उन खे अल्लाह पाक पंहिंजे करम सां हटाए।
ये उहा ज़ात या सैयदा अम्मा आमना फरमाए थी जैसे मुझो बचड़ो मुझे हंज में आयो लब मुबारक चरन था मां कन लबन ते रखो मिठो मिठो प्यारो प्यारो आवाज़ आ अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत दुनिया में अचे कुर्ब जा कदम फरमाए उम्मत खे यादि फरमाए पर्दे में अचनि उम्मत खे यादि फरमाए आख़िरत जे ॾिहाड़े क़यामत जे ॾिहाड़े अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर नफ़्सी 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 पंहिंजे लाइ ख़ुदा खां माफ़ी घुरनि हीअ ज़ात अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत ख़ुशि नसीब आहे वॾी ख़ुशी जो मौक़ो जेको गुज़िरियल महीने में थी गुज़रियो उहा ख़ुशी ही दुनिया जी केतिरी बि ख़ुशियूं अल्लाह पाक तोखे अता फरमाए इहे सभई ख़ुशियूं घटि इन महीने में सरकार जे आमन जी ख़ुशी हर ख़ुशी खां वधीक आहे कद तहक़ीक़ बेशक अफ़लह मन तज़क्का उहो मुराद खे पहुतो उहो पाक थियो उहो मुराद खे पहुतो जेको पाक थियो पाकाई जा टे क़िस्म आहिनि वहबी कसबी अताई हिकु उहा पाकाई आहे जो ॼमंदे जाम सैयदना मौला अली विलादत अम्मा जी हंद में शहर में ख़बर पई आहे विलादत जी माण्हू अचे मिलिया आहिनि मुबारक लाइ पर अली जूं अखियूं ॿूटला आहिनि कहने नथो निहारे हर कोई ॾिसी चए छा त भला नाबीन ॾिसंदे हर को मोटे थो थोरे वक़्त खां बाद सरकार मदीना जा आमन थी आहे अली जे साम्हूं आयो आहे अली ॾे निहारे थो अली पंहिंजे अखियुनि खे पटे सरकार जे चहिरे ॾे निहारे थो जेसि ताईं साईं करीम अली जे मथां खां वेठा आहिनि अली निहारींदो रहे तकींदो रहे थो दीदार कंदो रहे थो हिन साईं करीम जन सॼे कन में अज़ान खॿे में तकबीर चई नालो बि क़रीबन पाण रखियो ख़ुदा जो हुकुम हुजे दुआ घुरी विया कुझु वक़्तु गुज़रियो जॾहिं अली खे सम्झ आई आहे अहिड़े वक़्त में हज़ूर फरमाए थो अली जॾहिं तूं अम्मा जे पेट मां न हुजांइ त तुंहिंजी अखियूं ॿूटलाऊं कंहिं न पियो निहारे हर को त नाबीन चई मोटे पियो जॾहिं असां आयासीं त तूं अखियूं खोले असां ॾे निहारे अली अर्ज़ थो कर या रसूल अल्लाह मां अम्मा जे पेट में हुयुमि त अल्लाह का ज़िक्र त मुंहिंजा मौला जॾहिं अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकिरां त मुंहिंजी पहिरीं नज़र मोहम्मद मुस्तफ़ा जे पाक ते कद अफ़लह मन तज़क्का उहो मुराद खे पहुतो उहो कामयाब हुयो जेको पाक थियो पाकाई घणनि क़िस्मनि जी आहे
अल्लाह पाक चल असांखे उहा पाकाई नसीब करे जो क़यामत जे ॾियारे असांखे सां दीदार मदीना वारे इश्क सां सॼणु, इश्क सां ॿाल्हाइणु, इश्क सां सलातो सलाम पढ़णु, इश्क सां ख़ुदा जो ज़िक्र करणु, इन जहिड़ी का बि पाकाई आहे ई कान, इन जहिड़ी का बि पाकाई आहे ई कान का। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे वक़्त में पाणी खूहनि जो ऐलान करे उनजो कमु समूरा गुनाह बख़्शण मां अल्लाह जो कमु। नबी अलैहिस्सलाम जे वक़्त में हिकु असहाब खे ख़्यालु थियो त सरकार जी दावत कया, घरवारी सां सलाह कयईं, पुछेसि त ॾेख पर घर में कुझु आहे? माई चवे थी हिकु हल्को शेलो बीठो आहे, शेर खन अटो आहे, तुंहिंजी मर्ज़ी वञी साईं कर अर्ज़ु कर। चङो अर्ज़ु करे त पाण अकेला अचनि अॼु ताम खाइनि। जॾहिं सहाबी सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु सरकार जी ख़िदमत में आयो आहे, सलाम ॾे थो, सलाम खां बाद मुंहिंजो साईं सलाम जो जवाबु ॾियनि था, या रसूल अल्लाह फिदाक अबी उम्मी, अबो अमन अवां तो कुर्बान, मां अर्ज़ु रखां। फरमायो चओ साईं मुंहिंजी दावत खाओ पर अवां ई अचो बसि। हज़रत दावत क़बूल आहे। ऐलान फरमायो त सारे मदीने वारनि खे जाबिर जी दावत। हेॾो घरवारी समेत पाण में सलाह कनि था त अकेलो साईं अचे घर में, हल्को छेड़ो आहे, शेर अटे जो पियो आहे, किथे पूरी पवंदी? सरकार फरमाए त सारे मदीने वारा अचनि। जाबिर उन छेले खे ज़िबह कयो त फतरी फतरी छेले साह ॾिनो आहे। जाबिर खे ॿ पुट हुया, वॾे पुट ॾिठो नंढे भाउ ॾे त बाबे हीअं छेले, पोइ हुन बि छा कयो जो पंहिंजे भाउ खे लेटाए सुम्हारे ऐं कंध ते कातियो आहे, दम निकिरी वियो। हाणे कीअं करे? माई वञी बचे जे पोयां तकड़ी आई, हे छा कई, हेॾो ज़ुल्म कई, भाउ खे त कोई विधो आहे, दम हुनजो निकिरी वियो आहे। पोइ कोठे ते चढ़ी वियो, भाउ खां टपो, टपे हिन सां हुनजो बि दम निकिरी वियो। ॿई लाश जाबिर जे साम्हूं पिया आहिनि। जाबिर घर वारनि खे चए थो मां त दाह करे सब्र में गुज़ारजांइ, करीम जी आमद आहे। जे करीम खे ख़बर पई मथां ताम न खाइनि, असां महरूम रही वञूं। हीअ मोहबत ही इश्क हो। हज़रत साईं जी ख़िदमत में आयो, या रसूल अल्लाह ताम तयारु आहे। ईअं फरमायो त तुंहिंजी घरवारी अटे खे ॻोहे रखे, मानी न पचाए, जॾहिं असां अचूं हू पचाईंदी वेंदी त मां तक़सीम कंदो। वल्लाह मोती वअना कासिम, अल्लाह जी मुंहिंजे मथां अता आहे, मां उन अता खे तक़सीम कयां थो, वंडियां थो, विरायां थो। जंहिं वारो अल्लाह आहे, वंडींदड़ मदीने जो बोर आहे। अवां सभिनी खे मुबारक आहे गुज़िरियल महीने जी। जंहिं मिलाद शरीफ़ कयो या मिलाद जी महफ़िल में शरीक थिया, अल्लाह पाक
इनखे एॾी त ख़ुशी अता कई हुव ख़ैर मिम्मा यजमऊन जो तव्हां गॾु कयो था दुनिया दौलत माल मिल्कियत सोन चांदी कंहिं इक़्तिदार में अची वञो था पिया केॾी न तव्हां इहा ख़ुशी घटि आहे इहा ख़ुशी मीलाद वारी नबी जी आमद वारी वधीक आहे जॾहिं महबूब साईं जन जाबर जे घर आया आहिनि मां यख न ॻोल्हा पाण पुछनि था जाबर तुंहिंजे घर वारे छो थी वियो जाबर बि रोई ॾिनो आवाज़ कोन करनि था मां ई सारी हक़ीक़त साईं जे साम्हूं बयानु कई पाण मचला किथे आहिनि साईं घर जे आख़िरी हिसे में मथो कपिड़ो विझियो त पाण भई सुता पिया पाण अॻ में साईं आहे जाबिर बि आहे जाबिर जे घर वारो बि आहे लाशनि जे मथां सरकार आया आहिनि दुआ घुरनि था मुंहिंजा मौला ये जाबिर जी असां सां मोहबत आहे असां सां प्यार आहे मां इन जे ॾुख खे सही कोन सघां थो मुंहिंजा मौला अॼु अर्ज़ु करणु मां मोहम्मद जो कमु आहे इनखे जीआरण तो रब जो कमु आहे हज़ूर दुआ घुरंदो हुयो ॿई बचा उथी वेही साईं निहारे कलम शरीफ़ पढ़ी हीअ मोहबत आहे हीअ पाकाई आहे पाकाई वॾी नेमत आहे शर ख़ुदा अव्हांखे हमेशह पाक साफ़ रखे हिन वक़्तु फ़क़ीर ॻाल्हाइण जहिड़ो न आहे तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो हे टे ॾींहं जेके मिलाद गुज़रिया न ख़मीस ते कुझु मां बयानु करे सघियो न जुमे जे ॾिहाड़े न छंछर जे ॾिहाड़े तकलीफ़ जी हालत हुई लखनि जे तइदाद में जमात मौजूदु हुई वॾो मालिकनि जो करम हो रब जी रहमत वसे पई करम वसे पियो अकुल हैरान हुजे अकुल कमु न करे सघो हीअ मालिकनि जी महिरबानी आहे रसूलुल्लाह जी मोहबत आहे दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत ॾियारे उहो उन सां गॾु हूंदो जो कुझु मिलाद शरीफ़ में तो कयो विरायो तक़सीम कयो क़यामत में तुंहिंजो हथु हूंदो सरकार जे पाक दामन दुआ घुरो असांजी बाक़ी ज़िंदगी मौला करी तारे महबूब जी मोहब्बत में पुख़्ती रखे नफ़्स अमारो शैतान जेको थेड़े रहियो आहे परे करे रहियो आहे भुलाए रहियो आहे भिटकाए रहियो आहे इन्ही जे लाइ लिकुल शैइन सकालतुन व सकालतुल क़ुलूब ज़िक्रुल्लाह हर शइ जे लाइ कलई आहे कल्बनि जी कलई अल्लाह जो ज़िक्र आहे लोह खे कलई छो लॻंदी आहे ज़ंगार लोह खे वठंदी कट वठंदी कलई लॻंदी त सफ़ेद थी वेंदो त इंसान बि ईअं गुनाह जा कम करे थो कूड़ ॻाल्हाए थो गिला करे थो बुरे सां तके थो या ॿी कोई ख़तमूं आहिनि इन्हनि जे करण सां दिलि ते कारे ॼमी पवे थी पई ई कारे साबुण सां गुस्सो सां लहंदी त ख़ुदा जे ज़िक्र मालिकनि जे करण सां हिन दौर जी हालात खां अवां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो अहिड़े दौर में अल्लाह पाक हिन उम्मत मथां करम कयो आहे लखनि जे तइदाद में उहे माण्हू जिन जो सॼो ॾिहाड़ो बुरनि कमनि सां वासो हो अॼु सरकार जे इश्क में मुस्तग़रक़ आहे दुआ कयो त इहो इश्क अॼु बि हुजे इहो इश्क क़ब्र में हुजे इहो इश्क क़यामत में हुजे असां बदकारनि गुनहगारनि जो हथ हुजे करीमनि जी पाक दामन नबी करीम जो मीलाद आमन जी ख़ुशी क़ुरान में साबित आहे अक्सर करे मुंहिंजे निंगर तव्हांजे साम्हूं जेको बैत पढ़ियो इहो कंहिंजो त ॿुधी ज़ाड़ियूं निमाणीअ जूं अची रसी आहे रसूल अल्लाह किताब मां वटि पियो आहे
बुजुर्गों की तस्वीर भी है। हजरत अमरोटी रहमतुल्लाह, ताज महमूद, फारसी में, अरबी में, उर्दू में, सिंधी में केतिरी नातियूं। ये सिंधी नात बुजुर्ग जी त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं, हिनखे पक्का त मुंहिंजूं ज़ारियूं, मुंहिंजूं आहूं, मुंहिंजे दर्द वारा सॾ मदीना वारो साईं ॿुधे थो पियो। काथे अमरोट शरीफ आहे त काथे मदीनो तैयब आहे। हिनखे पक्का त दर्द अमरोट में कयां थो, दिलबर इहो ॿुधे थो। ॿुधण सां जे कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे अंगर खे श्रृंगारींदो, सवारींदो त अची सघे थो। अगर बुजुर्गनि जो इहो अक़ीदो हो, देवबंद हिकु मदरसो आहे, बिरेवली हिकिड़ो मदरसो आहे, अरे तोखे पंहिंजे मदरसे ते नाज़ आहे, नाज़ में तूं पंहिंजा कदम तिरकाए विधा, मुबारक हुनखे आहे, हिनखे ख़ुदा मीलाद नसीब कयो। पर जिन न कयो आहे, अॼु बि करे सघो था, अॼु बि करे सघो था। त ईमान जी दौलत नबी जे मुहाबे मिली, कुरान करीम नबी जे मुहाबे मिलियो। रमज़ान मुबारक जे महीने में कलामुल्लाह नाज़िल थियो, नबी पाक जे मुहाबे मिलियो। रहमान बि नबी जे मुहाबे मिलियो। को ख़ुदा जो सुहो न हो त ख़ुदा छा आहे? ख़ुदा खे विसारे छा? बातिल ॿुधण जे पुॼण लॻी, उनखे सीधो करे उनखां मुरादूं तलबींदा। अञा बि बदहाल बदखार माण्हू हुआ। अहिड़े वक़्तु मुस्तफ़ा ईंदो हुयो, दुनिया खे रंग लॻंदा हुआ। दिलि तमामु ख़ुशि आहे जो अल्लाह पाक तव्हांखे हिकु अहिड़ी महफ़िल में घुरायो आहे जेका महफ़िल रहमती रहमत, बरकत ही बरकत, खुदा जो करम ही करम। कुल कुल मुंहिंजा हबीब, हुकुम मुंहिंजो आहे, ॿुधाइण वारो तूं आहे। बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। मुंहिंजे फज़ल, मुंहिंजी रहमत अव्हांखे घुरिजे त ख़ुशि थियो, ख़ुशी कयो। फबिज़ालिक फ़लयफ़रहू, अव्हांखे घुरिजे फ़लयफ़रहू, ख़ुशी कयो, ख़ुशि थियो। छो? हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन, जो तव्हां गॾु कयो था, दुनिया, दौलत, माल, मिल्कियत, सोन, चांदी, इहा बि तव्हांखे ख़ुशी नसीब आहे। पर इहा ख़ुशी घटि आहे, इहा ख़ुशी तव्हां लाइ वधीक आहे। अल्लाह पाक तव्हां जे मथां करम कयो। जमा जो मनज़र ॾिसी रहिया हुआ, हेरोड बंदि हा, चइनी तरफ़ रखा नज़र जो कर आशिक़ जा चेहरा नज़र अथनि। उन ॾिहाड़े उन वक़्त में अव्हांजो इहो चेहरो असांजो न हो। हो त जंहिं वक़्तु राम जो नज़ूर हो त चेहरा मिटिजी रहिया हुआ, तव्हांजे चेहरनि मां नूर मार्फत चमकी रहियो। अव्हां सभिनी खे इन महीने जी मुबारक आहे, करीम जी आमद जी मुबारक आहे, करीम जी तशरीफ़ जी मुबारक आहे, करीम जी विलादत बादशाह जी मुबारक आहे। इहो ई अर्ज़ु आहे त मुंहिंजा मौला तुंहिंजे पीढ़ीअ फरमायो, ॿुधायो त दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, सॾु थींदो सकरात में, ए इत्मीना वारा जीअ, ए करार वारा बाना, तो ज़िंदगी मालिक जी रज़ा में वाक़ुफ़ हुई। इर्जी इला रब्बिके, इनी मोटर मां मुराद छा आहे? जन्नत ॾे हल, जन्नत ते हलो। फदख़ुली फी इबादी, मुझे नेक सालिया सचन बानन जे टोले में दाख़िल थी, तो जी इन सां मोहब्बत ही, उन खां बाद उन सां गॾिजी तो जन्नत में दाख़िल। दोस्तों, जिंदगी ते भरोसो न,
अमीर हुजे, गरीब हुजे, पीर हुजे, फ़कीर हुजे, नेक हुजे, बद हुजे, इहो वक़्तु ज़रूर ईंदो। दुनिया जूं मुसीबतूं, दुनिया जूं शामतूं टरी वेंदियूं, पर मौत न टरंदी। इन जे लाइ कोशिशि कर, वखर उहो विहार, वखर उहो विहार जेको पए न थिए पुराणो, उहो सौदो यार सां कर, जे सौदे जे मुहाबे सकरात में करम थे, कब्र में करम थे, हशर में करम थे। सकरात में करो करम, तेरे मलाक ईंदा, खुदा जा फरिश्ता अल्लाह मोकिलींदो त मलाइको इन माने पंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी रज़ा में हुकुम कई, वञो वञो इन हेॾे, चओसि त गम न कर, हुज़ूर न कर, ग़लती न कर, फद खोली फी इबादी, दाख़िल थी मुंहिंजे बांदनि जे टोले में। फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। नबी अलैहिस्सलाम, सिद्दीक़ उम्मत जा, शहीद उम्मत जा, सालिह उम्मत जा, तो जी इन सां मोहबत ई इन जे टोले में दाख़िल थी, इन सां गॾिजी जन्नत में दाख़िल। अल्लाह ताला करदा त मुंहिंजा मौला इन आयल के महरूम न कजे। अज भी ही बंदा तो रब के राज़ी करने खातिर जिम्मे जे ॾियारे खुदा जे मेहरबानी सां खुदा तक ओ ॾियारो नसीब कयो आहे। अनकरीब खुतबे जो वक़्तु आहे, नमाज जो वक़्तु आहे, तव्हांखे हिन अचण जी मुबारक आहे। जाम जे ॾियारे जेके सही सिक सां आया उहे जॾहिं कब्र में कांधी हुनखे पूरे मोटंदा, मुनकर नकीर ॿ मलाइक ईंदा, खुदा जे हुकुम सां उथी वेंदो, पुछंदा ॾे ख़बर मन रब्बुक, रब तुंहिंजो कहिड़ो आहे? तुंहिंजे मिठे मालिक सां मारो, मामिलो सही आहे। इश्क वारी तंद चुरे थी पई, इहा तार हले थी, रबी अल्लाह, रब मुंहिंजो अल्लाह आहे। दे ख़बर मां दीन दीन तुंहिंजो कहिड़ो आहे, मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे, कहिड़े मिसल खां तुंहिंजो वास्तो? चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे। वरी पुछंदा मन नबीयुक, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे? जंहिं हिते दुनिया में दिलि दिलि खे सुञातो, उन सां निस्बत वारी तंद पुख़्ती कई, पंहिंजे बुरे ख़्याल बुरे अक़ीदे खे मिटाए पोइते करे कदम खे हक़ ॾे वधाए, चवंदो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा। क़यामत जे ॾियारे, क़यामत जे ॾियारे इसको बिठाओ बिठाओ दोस्तों, ये मोहब्बत आहे, वजदा वजदा, ये वजद पैगंबर का साबित आहे। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह ताला हम कलाम थियो, कलाम एॾो मालिक जे प्यारो लॻो तो दुआ करे चए थो रब अरनी उनज़ुर इलैक, ओ मुंहिंजा मौला दीदार करा। खुदा फरमाए मूसा लन तरानी, तू ॾिसी न सघंदे, उहा अख जा कमी आहे। हुकुम को खुदा निहा जबल ये जबल करार में आयो तो फसौफ तरानी, वो मूंखे ॾिसी सघंदे, दीदार करे सघंदे। अल्लाह पाक जे मामूली नूर जो कतरो जबल ते किरो, जबल टुकड़ा टुकड़ा थी पियो। हर मूसा मूसा बेहद थी किरी, वजद जी हालत आहे, जज्बे जी हालत आहे। अहिड़े वक़्त में मूसा अलैहिस्सलाम जे कदमनि में जुती हुकुम को खुदा फखलाउना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा। मूसा तो मैदान जुती लाए पंहिंजी। नबी अलैहिस्सलाम के जॾहिं अल्लाह पाक अर्श जे मथां घुराए दीदार पंहिंजो करायो। आम किताब लिखनि था पिया त बिस्तरो गरम आहे, वापसि अचण ते वज़ू वारो पाणी हले थो, पर न 30 साल पूरा नबी अलैहिस्सलाम खुदा जे कर्म सां बीठो रहे थो, दीदार मिठे मालिक जो कंदो।
पान साईं जन के मूसा जो वाक़ो याद आयो तो मूसा को खुदा जुती लड़ाई हम जुती लड़ा खुदा फरमा तो मुझा हबीब जुती न ला मुझा महबूब मुझा मौला मूसा को ला रहे तो भूखे पर रहे तो तू कलीमा तू हबीब कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्शे मौला और असांजो दिलबर नबी आहे जो अर्श ते बीही करे अखियुनि में गोरा ॻाड़े हथड़ा मथे खणी पंहिंजी गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरंदो जॾहिं त नबी साईं जो इरादो ख़ुदा न मोटाए त दुआ कीअं मोटाईंदो खुदा जो कसम थो मकान ॻाल्हि कया असां निदलका न आहियूं असां दलका असां दलका आहियूं आशिक़नि जो अॼु बि कर्म थिया सुभाणे बि कर्म थिया ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم اللهم اغفر لي وارحمني وتب علي انك انت التواب الرحيم اللهم اغفر لنا قبل الموت اللهم اغفر لنا قبل الموت وارحمنا عند الموت ولا تعذبنا بعد الموت ولا تحاسبنا يوم القيامة انك على كل شيء قدير يا قادر الحاجات يا قادر الحاجات يا مفتح الابواب ويا مسبب الاسباب حسبي الله لا اله الا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم حسبي الله نعم الوكيل نعم الوكيل نعم المولى ونعم النصير صلى الله على خير خلقه سيدنا محمد وعلى آله وأهل بيته وصحابه أجمعين آمين بجاه سيد المرسلين لا إله إلا الله محمد رسول الله